पार्लियामेंट जो एक साल मुकम्मल सियासतदाननि एक साल के अंदर पार्लियामेंट के अंदर छा ॾिठो ऐं छा थियणु घुरिजे ऐं कहिड़ियूं उमेदूं मुस्तक़बिल में रखणु घुरिजनि। अचो नाज़रीन, असां पार्लियामेंट मेंबरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पार्लियामेंट जो जेको हिकु साल मुकम्मल थियो आहे उन दौरान हुननि छा ॾिठो ऐं छा विञायो। पार्लियामेंट का जो रोल है उसका गवर्नमेंट की इम्प्लीमेंटेशन में बहुत कम हिस्सा है। जब भी पार्लियामेंट से कोई चीज़ पास हो जाती है, इवन रेजोल्यूशंस पास होती हैं, पॉइंट ऑफ आर्डर पे वहाँ इश्यूज़ उठाए जाते हैं, वो कमेटीज़ में रेफ़र होते हैं, लेकिन गवर्नमेंट ऑफिसर्स और ब्यूरोक्रेसी और जो अदारे हैं उसको इम्प्लीमेंट नहीं करते जो होना चाहिए। ज़ाहिर जो पूरो जो हलियो आहे पूरो साल गुज़री वियो आहे ऐं इन साल में जेके आहिनि अञा उहो जेको थियणु खपंदो आहे हिकिड़ो जेको कमु जेको आहे असेंबली में जेके आहिनि उहो जेको आहे उन मां असां मुतमिन न आहियूं। मुतमिन इन करे न आहियूं जो जेको ज़ाहिर आहे त असांजा जेके दोस्त जेके आहिनि PTI वारा जेके आहिनि उहो हिन खे माहौल खे थोरो ॾाढो इहो रखी वेठा आहिनि, थोरो जेको आहे सियासी तौर ते जेको आहे न रखी वेठा आहिनि ऐं ज़ाहिर जॾहिं बि जेको आहे इजलास थिए थो उन में हंगामो थो थिए। पोइ जेके अमूमन MNAs जेके बि पंहिंजे हल्के जे हिसाब सां या पंहिंजे जेके आहिनि बिलनि जे हिसाब सां जेका महिनत करे अचनि था पिया ऐं उहे चाहिनि था पिया त असांजो इहे प्लेटफॉर्म आहे जिते असांखे ॻाल्हाइणो खपंदो आहे, पोइ जेको आहे उहो कॾहिं कोरम जो जेको आहे न पूरो हुअण जे करे ऐं कॾहिं जेको आहे त इन्हनि जे हंगामे जे करे जेको आहे त उहो जेको आहे असां पंहिंजा मसइला जेके आहिनि उहे पेश नथा पिया करे सघूं जेके असांखे पेश करणु खपंदा आहिनि। पोएं साल में तमामु मिसाली यानी पंहिंजे हिन पाकिस्तान में तारीख़ जे लिहाज़ ॾिठो वञे त मिसाली कानून साज़ियूं थियूं आहिनि, तमामु घणियूं थियूं आहिनि ऐं बाक़ी जेसिताईं रहियो वञे या हितां अंदरि जो माहौल उहो हिज़्ब इख़्तिलाफ़ हमेशह कोशिशि कई आहे त उन डिस्टर्ब करण जी ऐं उहे कंहिं अवाम जी ख़िदमत करणु कोन था चाहिनि। इन करे हर वक़्तु हुननि खे फ़क़ति हंगामे खां सवाइ ॿियो हूंदो कोन्हे को। बाक़ी असेंबली पंहिंजो किरदारु अदा कयो आहे ऐं असेंबली असांजी जेका आहे सुप्रीम आहे, इन पंहिंजी हर शइ खे ॾिठ खे वाज़े कयो आहे ऐं वाज़े ॾेखारियो। पाकिस्तान की हुकूमत ने 1 साल पूरा किया। प्राइम मिनिस्टर साहब ने हर मिनिस्टर से उनकी कारकर्दगी की पूरी ब्रीफिंग ली। उड़ान पाकिस्तान प्रोग्राम आप देखें, आपको पता लगेगा कि पाकिस्तान तरक्की की किन मंजिलों पे है और माशी खुशहाली की तरफ जा रहा है। और पाकिस्तान के जिन ममालिक से ताल्लुकात तकरीबन न होने के बराबर से वो भी शुरू हो चुके हैं। आऊं बेसिकली सेनेट से ताल्लुक़ रखंदो सेनेटर आहियां त काफ़ी शयूं हुते असांखे सुठा माण्हू मिलिया जिन जो बिज़नेस तरफ़ मुल्की सूरत हाल जेके आहे उन ते काफ़ी पब्लिक इम्पोर्टेंस इशूज़ उन्हनि ते काफ़ी माण्हू असां अहिड़ा बि ॾिठा ऐं कुझु वर अहिड़ियूं पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जिन जी तरबियत अहिड़ी आहे उन जा कुझु माण्हू गैर संजीदा बि रहिया आहिनि। पर इहो सॼो हिकिड़ो एक्सपीरियंस आहे, मुल्क जो हिकिड़ो निज़ाम आहे, उनजो हिसो आहियूं। उन में कसा माण्हू बि आहिनि, बहितर सम्झनि था, उनखे बहितर तरीक़े जी सियासत बि करणु अचे थी। त पार्लियामेंट मेंबरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी संदन इहो चवणु हो त असां 1 साल जे अंदरि आवाम जे आवाज़ लाइ जेको आहे सो ऐवान अंदरि आवाज़ उथारियो ऐं उमेदु कयूं था त जेके बाक़ी 4 साल हुकूमत वटि या जेके पार्लियामेंट जा आहिनि उन में जेको आहे सो आवाम जे मसइलनि जे लाइ हिकु आवाज़ थी करे आवाज़ उथारियो वञे। कैमरामैन अली बख्श सां गॾु नज़ीर चाण, धरती TV, इस्लाम।